साहिब जॾे मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदो त खेस तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं। जॾे हिजरत जो हुक्म मिलियो त साहिब सुहिणो मक्की खे छॾे मदीना ॾांहुं हिजरत करे हलण लॻो। साहिब सुहिणो मक्के खे छॾे मदीने ॾांहुं हिजरत करे हलण लॻो। जॾहिं काफ़रनि खे कल पई त उहे खेसि रोकण लाइ आया त मदीने ॾे न वञ। ओ काफ़रनि चयो त ओ साहिब मदीने ॾे न वञ। पाण फरमायो त ए मक्के वारो अव्हां खे ख़बर आहे त मक्के मां मशहूरु तेज़ अंदाज़ आहियां। अगरि अव्हां मूंखे मदीने खां रोकींदव त अव्हां खे तीर हणंदसि ऐं मुंहिंजो को तीर कोन घुसंदो आहे। जॾहिं मुंहिंजा तीर खपी विया अव्हां मुंहिंजे क़रीब अची विया त अव्हां सां तलवार सां जंग कंदसि, पोइ मरां या बचां। अगरि अव्हां मूं सां सौदो कयो त अव्हां सां सौदो कंदसि। मके में मुंहिंजो जेकी बि माल आहे, बंधियूं आहिनि, उहे सभु अव्हां खे थो ॾियां। सिर्फ़ु मूंखे छॾियो त मां वञी पंहिंजे प्यारे पुनल सां गॾु रहां। काफ़रनि ॾिठो त ही मर्द इहो काफ़र ॾिठो त ही मरंदो ई कोन, सिवाइ इन खे चयाऊं माल सभु असांखे ॾे, तूं भली मदीने ॾे हलियो वञ। पोइ पंहिंजो सारो माल काफ़रनि जे हवाले करे पाण मदीने पाक न पहुतो त संदसि शान में हीअ आयत पाक रब नाज़िल फरमाई। कहिड़ी आयत नाज़िल फरमाई? वमिनन नास मन यश्तरी नफ्सहु इब्तिगा मर्दातिल्लाहि वल्लाहु रऊफ़ुम बिल इबाद। ऐं माण्हुनि मां को अहिड़ो बि आहे जेको अल्लाह खे राज़ी करण लाइ पंहिंजी जान ख़रीद करे वठे थो ऐं अल्लाह पंहिंजे बाननि मथां वॾो महिरबान आहे। सुहिणा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन महल कबा में वेठल हुआ। सोहिब खे ॾिसंदे फरमायो, ए सोहिब तुंहिंजो वापारु नफ़ो वारो आहे। ए सोहिब तुंहिंजो वापारु नफ़े वारो थियो। हज़रत सोहिब चयो त उन महिल सुहिणा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खजूर खाई रहिया हुया। मां बि साण खाइण वेठसि। मुंहिंजे हिकु अखि में सूर बि हुयो। पाण फरमायो अखि में बि सूर वठे खजूर बि खाए थो। मूं अर्ज़ु कयो महबूब उन तरफ़ खां थो खावां जंहिं अखि में सूर न आहे। मुंहिंजो इहो जवाबु ॿुधी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुराइण लॻा। सुभान अल्लाह, ही इश्क मुस्तफ़ा आहे जो हर चीज़ कुर्बान करे महबूबनि जी ग़ुलामी खे क़बूल कयां।